पेपे चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु गुडू बئراج जो दौरो कयो। गुडू बئراج पहुची पाणी जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो इमकानी बोर्ड ऐं पाणी जी मौजूदा सूरत हाल जे हवाले सां ब्रीफिंग ॾींदे चयो त पाणी पंजरत खां थींदो गुडू बئراج पहुची रहियो आहे। इन मौक़े ते MNA मीर शबीर अली बजारणी, MNA अलीजान मज़ारी, MNA अली गौर खान महर, फोकल पर्सन फ्लड एंड ड्रेन इमरजेंसी सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला, सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर, सूबाई सलाहकार एहसान खान मज़ारी, MPA महबूब अली बजारानी, MPA मीर आबिद खान सुंदरानी, MPA हाजी अब्दुरऊफ खोसो, सूबाई सलाहकार बाबुल खान भैयो, सेक्रेटरी इरीगेशन ज़रीफ खीड़ो, डिप्टी कमिश्नर कश्मोर आगा शेर जमान पठान ऐं ॿिया आलदा मालदार मौजूद हुया। इन मौक़े ते पेपे चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी खे पाणी जी आमद बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई ऐं उनखे ॿुधायो वियो त मौजूदा सूरत हाल असांजे कंट्रोल में आहे ऐं असां बोर जे पाणी खे गुज़ारे वेंदासीं। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं? ये भुट्टो हाँ जी।